जी बिल्कुल, शहर में तेज़ हवा सां गॾु वक़्फ़े वक़्फ़े सां बरसाति जो सिलसिलो हलंदड़ आहे। इन बरसाति सबबि शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी बीहजी वियो आहे। रोडनि रस्तनि ते पाणी बीहजी वियो आहे, जंहिं सबबि ट्रैफ़िक जाम थी वई आहे। ॿियनि इलाइक़नि खे छॾे करे असां रुॻो कराची जो पोश इलाइक़ो आहे डिफेंस जी ॻाल्हि कयूं त असां हिन वक़्तु डिफेंस 1 वारे इलाइक़े में मौजूदु आहियूं। मुंहिंजो कैमरामैन अव्हांखे ॾेखारे सघे त 2 फुटनि ताईं जेको आहे पाणी बीहजी वियो आहे। शहर हीअ साम्हूं जेकी मोटरसाइकिल असांखे नज़र अचे पई पाणी बीहण सबबि उहे मोटरसाइकिलूं बंदि थी वियूं आहिनि। शहरी पंधु हिननि मोटरसाइकिलनि खे जेको आहे काए वञण ते मजबूर आहिनि। हिन हेॾे पाणी में शहरी पंहिंजनि गाॾियुनि खे जेको आहे धिका ॾींदे असांखे नज़र अचनि पिया। हीअ फेज़ 1 वारो इलाइक़ो आहे, पोश इलाइक़ो तस्वर कयो वेंदो आहे। हीअ डिफेंस जो इलाइक़ो आहे। हिते बि अञा ताईं असांखे इंतिज़ामिया नज़र न पई अचे। असांखे मशीनरी जेका आहे उहा नज़र न पई अचे। हालांकि ही मज़दूर आहिनि जेकी ॿुहारनि सां असांखे नज़र अचनि पिया। ॿुहारनि सां कहिड़ो पाणी निकाल थी सघंदो। ही ॿुहारनि सां असांखे मज़दूरी हिते नज़र अचनि पिया, पर ॿियो को अमलो ॿी का मशीनरी जेका आहे उहा असांखे नज़र न पई अचे। ही कोरंगी मेन रोड आहे। मुंहिंजो कैमरामैन अव्हांखे ॾेखारे सघंदो। कोरंगी मेन रोड ते पाणी बीहण सबबि ट्रैफ़िक शदीद जेको आहे जाम थी वई आहे, जंहिं सबबि कोरंगी बलोच कॉलोनी ऐं ॿिनि इलाइक़नि ॾांहुं ईंदड़ जेकी गाॾियूं आहिनि उहे हिते बीहजी वियूं आहिनि। शहरी जेकी आहिनि सख़्तु ॾुखियानि खे मोड़ ॾियनि। असां हिन मोटरसाइकिल वारे सां ॻाल्हाईंदासीं, कहाँ आपकी बाइक बंद हो गई? काले पुल पे, काले पुल पे। जी सही कराऊंगा, ये एक्सीलेटर वाई टूट गई। अब क्या कहेंगे? अब इतनी बारिश में ये सड़कें तालाब बन गई, क्या करें सर, क्या करें? क्या मुतालबा करेंगे? मुतालबा यही है बस, ये सफाई वगैरह हो जाए, सही इंतज़ाम हो जाए इसका पानी निकलने का, बस। ठीक है जी नाज़रीन, ही अवां ॾिसो था, ही ॿी मोटरसाइकिल आहे जेका हिते बंदि थी वई आहे। असां कोशिशि कंदासीं त हिननि सां बि ॻाल्हायूं त ही केतिरी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिते जेकी आहिनि पहुता आहिनि। आपकी मोटरसाइकिल बंद हो गई इस पानी में? बंद हो गई जी, बंद हो गई, बंद हो गई गाड़ी। इतना पानी है, अभी तक कोई अमला, कोई मशीन नजर नहीं आ रही? कुछ नहीं नज़र आ रहा, कुछ भी नज़र नहीं आ रहा। पाकिस्तान में कोई निज़ाम है? देख रहे हैं आप खुद खड़े में देख रहे हैं, कोई निज़ाम नहीं है इसका। गाड़ी स्टार्ट, क्या मुतालबा करेंगे आप? गाड़ी बंद कर, आग लगने दी हैं की न जलियो इनके। जेको आहे ॾिसो, ही केतिरो परेशान आहिनि। ही पंहिंजनि मोटरसाइकिलनि खे धिका ॾींदे हिते जेके आहिनि वञी रहिया आहिनि। ही फैमिलीज़ सां माण्हू वञनि था। असां हिननि सां ॻाल्हाईंदासीं। तव्हां छा चवंदो एतिरो पाणी जमा? जी, ये हमारे कराची के अंदर इतना ये पानी आया हुआ है और ये सूरत हाल देख सकते हो कि ये जो हुकूमत है, ये अपोटेड हुकूमत, ये नामंजूर है। और ये जरदारी और पीपल्स पार्टी की हुकूमत है, इनको लिहाजा चाहिए था कि ये सारा पानी का निज़ाम, और जो कराची का मेयर है, नाअहल मेयर है वो, इस तरह से ये काम नहीं हो सका। जी अवां शहरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। शहरी जेके आहिनि सख़्तु परेशान आहिनि। मोटरसाइकिलूं बंदि थी वञण सबबि, गाॾियूं बंदि थी वञण सबबि शहरी मुश्किलात के मुंहुं ॾेई रहिया आहिनि। पर डिफेंस 1 में बि जेकॾहिं मशीनरी न हुजे ऐं अञा ताईं अमलो न पहुचे त पोइ उन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त ॿिया जेकी कराची जा इलाइक़ा आहिनि उहे जेकी आहिनि उन्हनि जी हालति जेका आहे उहा छा हूंदी। हीअ पोरियत आहिनि जिन हिते फ्रूट ऐं भाॼियुनि जा भाॼियूं जेकी आहिनि विकिणनि था हिन रेड़नि ते। इन्हनि जो कारोबार जेको आहे ठप थी वियो आहे। पाणी बीहण सबबि ही बि तमामु घणो जेको आहे परेशान आहिनि। असां हिननि सां ॻाल्हाईंदासीं। क्या कहेंगे आप? आपका कारोबार भी ये जो ठप हो गया? यार सारा डिफेंस के पानी इसी चौके पे जमा हो जाता है, सारा पानी इधर आता है। वो गटर हमने खुद खोल दिया, रेडी वाले अपने आप मदद आपसे खोल दिया। वो वाला रास्ता, ये वाला रास्ता, न कोई DHA वाला इधर आता है, न कोई CBC वाला आता है। सारे आते हैं चले जाते हैं। इनके हाथों में झाड़ू है, झाड़ू से वो नहीं करते, कुछ भी नहीं करते, यहाँ से वापसी चले जाते हैं। नहीं, वो खोलते भी नहीं, हाथ भी नहीं लगाते। उसको 10 दिन में कह रहा था कि हाथ लगा, वो हाथ ही नहीं लगाने दे रहे। क्या कहेंगे आप? सारे VIP अंदर लगे हुए हैं, डिफेंस में लगे हुए हैं सारे, जो है ना अपना निज़ाम। डिफेंस 1 का इलाका है यहाँ, लेकिन इस पे कोई भी नहीं देख रहा है इसको। यहाँ पे कोई भी नहीं आ रहा है देखने के लिए। आप देखें ये रोड की क्या हालत है, गाड़ियों की क्या हालत है। बेचारे गरीब लोग जगह जगह फंसे हुए हैं, आवाम परेशान है। अब कहाँ जावे ये? जी नाज़रीन, अवां हिननि शहरियुनि जूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे ॿुधियूं आहिनि। शहरी तमामु घणो परेशान आहिनि। ही हालति आहे। ही मोटरसाइकिलूं आहिनि, दर्जने मोटरसाइकिलूं आहिनि जेकी आहिनि हिते बंदि थी वियूं आहिनि। गाॾियूं बंदि थी वियूं। साम्हूं सुज़ुकी असांखे नज़र अचे पई, जिन खे धिका ॾेई जेको आहे रोड ते चाढ़ण जी कोशिशि जेका आहे उहा कई पई वञे। शदीद ट्रैफ़िक जाम आहे। रोड जेकी आहिनि उन्हनि ते रोडनि ते पाणी बीहण सबबि एम्बुलेंस जेकी आहिनि उहे बि असांखे नज़र अचनि पिया त एम्बुलेंस रोडनि ते जेको आहे फाथल आहिनि। उन्हनि खे बि जेको आहे रस्तो न पियो मिले। ही एम्बुलेंस आहिनि जेको आहे हिते रोडनि ते ट्रैफ़िक में जेकी आहिनि उहे फाथल आहिनि। उन्हनि खे रस्तो न मिलण सबबि जेको
आहे उहे बि परेशान आहिनि। मरीज़ जेके आहिनि उन्हनि खे जल्दी जेको आहे उन्हनि खे अस्पतालनि ताईं पहुचाइणो हूंदो आहे। हितां जे शहरियुनि जो जेको आहे इहो मुतालिबो आहे त फौरी तौर इंतिज़ामिया हरकत में अचे, मशीनरी जेका आहे हिते पहुचाई वञे, हिते अमलो पहुचे ऐं पाणी जेको आहे जल्द खां जल्द निकाल कयो वञे त जीअं जेको आहे हू सुख जो साह खणी सघनि। जी।